अस्सलाम वालेकुम। हक़ मौजूद मां आहियां हमारो ख़ादिम इमरान सिल्की। अॼु जेको मुंहिंजो टॉपिक आहे धरतीअ मथां आहे। दुनिया जे अंदरि ॿ अहिड़ियूं धरतियूं आहिनि जंहिंखे जन्नत बि कोठियो वियो ऐं जहन्नम जी बाहि बि कोठियो वञे पियो। फ़लस्तीन जेकी पैगम्बरनि जी धरती सॾिबी हुई ऐं अॼु उहा जहन्नम जी बाहि खां वधीक ख़तरनाक बणियल आहे। ऐं ॿियो आहे पंहिंजी सिंध धरती जेकी औलिया अल्लाहनि जी धरती ऐं बाबुल इस्लाम जो लक़ब मिलियल हो। अॼु उन धरतीअ ते आए ॾींहुं क़त्ल व ग़ारत मामूल बणियल आहे। ऐं सिंध धरती ते हमेशह काहूं थींदियूं रहियूं आहिनि ऐं सिंधी क़ौम खे वक़्तनि ब वक़्तनि ग़ुलामी में गुज़ारणो पियो आहे। पंहिंजो टॉपिक शुरू करण खां पहिरियों मां दोस्तनि खे निमाणी गुज़ारिश ऐं अपील कंदुसि त मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करियो, जीअं सिंध धरती जो आवाज़ ऐं मुख़्तलिफ़ धरतियुनि जे हवाले सां अवां ताईं ॻाल्हि पहुचाईंदा रहूं। सभ खां पहिरियां फ़लस्तीन जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कंदुसि त फ़लस्तीन उहा धरती आहे जंहिं ते काफ़ी ऐं अलाए केतिरा ई पैगम्बर आया ऐं उन धरती हमेशह अमन प्यार ऐं मोहब्बत जो दर्स ॾिनो। पर जॾहिं खां दुनिया क़ाइमु थी आहे त फ़लस्तीन जी धरती ते मुख़्तलिफ़ मज़हबनि ईसाई, यहूदी ऐं मुस्लमान पंहिंजो दावा ऐं हक़ जी ॻाल्हि कंदा आहिनि त हीअ असांजी धरती आहे। सो उन धरती ते हमेशह क़त्ल व ग़ारत रही आहे ऐं आए ॾींहुं जेको आहे सो फ़लस्तीन जे माण्हुनि मथां बम किराया विया। काफ़ी ॿारड़ा बि उन में शहीद थी विया, जेके इंतिहाई अफ़सोसनाक आहे असां लाइ ऐं असां लाइ हिकिड़ो मिसाल बि आहे। छो त दुनिया जे अंदरि अगरि इंसानियत जी ॻाल्हि कई वञे त पोइ सभ खां पहिरियां इहे ग़ैर मज़हब ऐं ईसाई बिरादरी तौरु यहूदी बिरादरी दावाऊं कंदियूं आहिनि त असां इंसानियत जा आलम बरदार आहियूं। पर जॾहिं फ़लस्तीन जो मासूम बचिड़ो ऐं फ़लस्तीन जा माण्हू जे मथां बम किरायो वञे थो अस्पतालुनि जे अंदरि या जेको आहे सो उन्हनि जी राश जेके घर आहिनि उन्हनि जे मथां ऐं उन ॿारनि खे यतीम बणायो वञे पियो, उते इंसानियत ख़ामोश आहे। वजह इहा आहे त सिर्फ़ु उहे मुस्लिम आहिनि। इंसानियत सिर्फ़ु मुस्लमान जे लाइ न आहे, बाक़ी जेके दुनिया जे अंदरि मज़हब रहनि पिया त उन लाइ इंसानियत आहे। क़ाबिल मज़म्मत ऐं क़ाबिल अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे। इंसानियत सभ जे लाइ सभ खां पहिरियां इस्लाम दर्स हुई, इस्लाम ऐं इंसानियत जो ॾिनो आहे। इस्लाम इंसानियत जो दर्स ॾिए पियो। बाक़ी जेको इसराइल फ़लस्तीन जे मथां इहे आए ॾींहुं बम ब्लास्ट करणु ऐं उन्हनि जे मासूम बचड़नि खे जेको आहे यतीम बणाइणु, न इंसान न हैवान कोई बि महफ़ूज़ न आहे। ऐं दुनिया जी ख़ामोशी टीं आलमी जंग जो हिकु इशारो आहे। बहरहाल हाणे अचूं पिया पंहिंजी धरती सिंध मथां, जंहिंखे बाबुल इस्लाम कोठियो वियो ऐं मुख़्तलिफ़ नालनि सां सिंध खे कोठियो वियो आहे। इंडस, मेहराण, शेर, बाबुल इस्लाम, सिंधू नदी, मेहराण, सिंध धरती। हीअ धरती उहा धरती आहे जिते आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं सुबुह जी निमाज़ पढ़ंदो त सिंध तरफ़ रुख़ करे वेहंदो ऐं चवंदो त मूंखे थधिड़ी हीर अचे थी। इमाम हुसैन अलैहिस्सलाम जॾहिं यज़ीद सां जंग करे पियो त यज़ीद खे चवईं त मूंखे रस्तो ॾे त मां सिंध वञा। हीअ उहा धरती आहे जेके हमेशह प्यार मोहब्बत ऐं अमन जो दर्स ॾिनो। अॼु उन धरतीअ ते जेको आहे सो रत जी रांदि खेॾी पई वञे। आए ॾींहुं किथां माण्हू अगवा थी वियो, फुर जो रोज़ जो मामिलो बणियल आहे, चोरी जो वारदातूं आम जाम। बहरहाल हाणे त क़त्ल रोड मथां रस्तनि मथां माण्हू मारे करे उछलिया वञनि पिया। कुझु ॾींहं पहिरियां SSP बशीर अहमद बिरोही जेको SSP कश्मीर लॻल हो, उन हिकिड़ो पंहिंजो वाज़े पैगाम जारी कयो त जंहिं बि वॾे क्रिमिनल के वॾे ॾुआरी में हथु विझूं था त किथां न किथां सरदार जागीरदार ऐं हुकूमती धुर जो माण्हू उन जी नुमाइंदगी करे ऐं उन जी पुठ भराई करे पियो, जंहिं वजह खां उहो इस्तीफ़ा ॾिनियूं हलियो वियो।
छा सिंध जो इहो नसीबु आहे ऐं असांजो नसीबु आम माण्हू जो नसीबु हिकु वॾेरे, हिकु सरदार, हिकु जागीरदार ऐं हुकूमती धुर जे हथ आहे। छा असांजी क़ौम अञा ताईं जेका सुजाॻ न थींदी? छा क़ौम जे बचड़नि जे मुस्तक़बिल जो छा थींदो? छा सिंध जे माण्हुनि जो नसीबु इहो ई आहे? छा सिंध जो मुस्तक़बिल उन्हनि जो वॾेरनि जे हथ, जागीरदारनि जे हथ आहे? आए ॾींहं मरंदा, बुख ते रहंदा, नसल उन्हनि जो ख़तमु थी वेंदो। छा असां एॾी गहराई निंड में आहियूं जो असांजी सुजाॻी थिए ई कोन पई? छा असां उहा सिंधी क़ौम आहियूं जंहिं तारीख़ में हमेशह जाबरनि, आमिरनि, ॾाढ सां जंग कई ऐं वेड़ करे ॾेखारी? अॼु उहा क़ौम कुसिजे पई। कंहिं धारे हथां न, पंहिंजे क़बीले जे भोतार हथां, सरदार हथां। पोइ सिंध जे अंदरि 1600 क़बीलो रहे ऐं सिंध जी कुल आबादी 7 करोड़ आहे ऐं हुननि मथां हुकुमरानी कंदड़ कुल 900 माण्हू आहिनि, जंहिंमें 5 खां 600 सरदार, 2 खां 300 पीर, 2 खां 250 मीर। छा असांजो मुस्तक़बिल 7-8 करोड़ माण्हुनि जो इन 900 माण्हुनि जे हथ में आहे? हू त अयाशूं करनि पिया, हिते बि काबिज़ हुकूमत खे बि खाइनि ऐं असांजे पघर मां बि उहो खाइनि। छा असां एतिरी सिंधी क़ौम किरियल हुकूमत न आहियूं जो उन्हनि खे जवाबु ॾेई सघूं? ख़ुदा रा सुजाॻ थियो, पंहिंजे मासूम बचड़नि खे पढ़ायो, इल्म जी रोशनी सां सींगारियो, हथियार खां नफ़रत कयो, कलम सां मुहबत कयो, धरतीअ जे लाइ आवाज़ु उथारियो। अॼु जॾहिं हिन 900 माण्हू सां असां जंग नथा करे सघूं त पोइ दुनिया जे अंदरि असांजो रहणु तमामु ॾाढो ॾुखियो ऐं असां जेके सिंधी माण्हू जा मिसाल ॾींदा दिलेरी, बहादुरी जा, असां 900 माण्हू सां वेहण जहिड़ा न आहियूं, उन्हनि खे जवाबु ॾियण जहिड़ा न आहियूं। असांजो पोइ नसुल इहा ई मिसाल ॾींदी त असां बुज़दिल क़ौम में पैदा थियासीं। सो ख़ुदा रा पंहिंजी नसुल खे ग़ुलामी खां बचाइण जे लाइ सभ खां अवल अवां पंहिंजे ॿार खे इल्मु ॾियो ऐं कंहिंजी ग़ुलामी न सेखारियो। जॾहिं तव्हांजो ॿारु पढ़ी करे बाला कुर्सी ते ऑफिसर थी वेंदो त उहो वॾेरे जे लाइ नासूर हूंदो ऐं हुन सां गॾु जॾहिं जंग ते ॾेई वेहंदो न त उन ग़रीब पीउ जो फ़ख़ुर सां कंधु मथे हूंदो ऐं वॾेरे खे इहा ॻाल्हि कोन वणंदी ऐं उहो पंहिंजो पाण मरी वेंदो। सो पंहिंजे ॿारनि ऐं पंहिंजे बचनि जे मुस्तक़बिल जे लाइ उन्हनि खे इल्म जी रोशनी सां सींगारियो ऐं हथियार ॾियण बजाए पंहिंजे बचनि खे कलम ॾियो। हाणे अचूं पिया धाड़ेलनि ते, जेके धाड़ेल समाज जा दुश्मन सॼा वञनि पिया। बाबा उहे धाड़ेल किथां आहिनि, कंहिं मां आहिनि? तव्हां मां, असां मां, तक़रीबन नंढे नसुल ग़रीब नसुल मां आहिनि। कंहिं वॾेरे जे पुट खे धाड़ो हणंदे ॾिठो हुई? उहे त अछनि कपिड़नि वारा चोर आहिनि जेके हुकूमती धुर मां वॾे पैमाने ते चोरी कंदा आहिनि, पर उन्हनि जो नालो निशान बि न रहंदो आहे। असां सरेआम हथियार खणी कंहिं मासूम मिसकिन रस्ते वेंदड़ खे फुरूं था। परू चांडे बि सिंध जे अंदरि हिकिड़ो वॾो धाड़ेल हुयो, पर उन त कॾहिं बि कंहिं रस्ते वारे खे कंहिं नंग जंहिंसां साण हूंदा त उनखे बि कोन फुरियो ऐं उहो हमेशह ॾाढे खां फुरे करे हिननि में हारींदो हो, विराईंदो हुयो। उहे मिसाल असांजा गुम थी विया आहिनि। हुकूमत त चाहे थी त ही पाण में विढ़नि जे वॾेराशाही बि बरक़रार रहे ऐं रियासत बि असां मथां ॾाढ ऐं जबर कंदी रहे। सो सोच पंहिंजी आहे, अकुलु पंहिंजो आहे। ख़ुदा पंहिंजे नसुल खे बचाइण जे लाइ, पंहिंजी क़ौम खे बचाइण जे लाइ इन्हनि शयुनि खां परे रहो। हाणे ॾींदा पंहिंजे मेज़बान इमरान सर खे इजाज़त। अल्लाह निगहबान, सिंध सलामत, साथ सलामत।